to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. आप तशरीफ रखें प्लीज, तशरीफ रखें प्लीज, तशरीफ रखें प्लीज, तशरीफ रख ले प्लीज, तशरीफ रख ले, आप तशरीफ रख ले प्लीज। जी प्लीज, मुराद आप प्लीज 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 तशरीफ रख ले प्लीज। तो प्लीज जो कुछ हुआ, नहीं उसको मैं कह रहा हूँ, वो इंतहाई अफसोसनाक था। कौमी असम्बली के बजट इजलास में हुकूमती मेंबर तरफा एक भेरो ॿीहर अपोजिशन लीडर की तकरीर में रंडक विझण की कोशिश। शहबाज शरीफ जो खिताब थींदे ही हुकूमती मेंबर्स जो घोड़ सीटूं भी बजाई वयूं। अक्सर हुकूमती वज़ीर ऐवान में निकली हलिया विया। शहबाज शरीफ तकरीर कंदे चयो त अवाम जो खीसो खाली है तो बजट जाली है। हुकूमत 383 अरब रुपयनि जा नवा टैक्स लगाए रही है। 120 अरब जा नवा इनकम टैक्स भी लगाया पिया वञनि। ताज़ो पेश कल बजट से वधीक बदहाली ईंदी, महांगाई जो तूफ़ान ईंदो, बजट पास थियण न ॾींदासीं। शहबाज शरीफ चयो है तो अवा नओ पाकिस्तान त न ठाहियो पर क़ौम के कुछ त करे ॾेखारियो हा। क़ौमी मामलनि में अपोजिशन के गॾु खणी हलणु घुरिजे। तकड़ में कल कानून साज़ी बाबति कमेटी जोड़ण जो मुतालबो। हुकूमत और अपोजिशन की टीमुन विच में ॻाल्हियुनि दौरान कौमी असम्बली जो बजट इजलास हलाइण लाइ फार्मूलो तय थी वियो। पीपल्स पार्टी और नवाज़ लीग के वफ़दन से मुलाकात बाद वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक चयो त ऐवान में हंगामी झेड़े वारो वाक़ियो मुज़म्मत जोॻो है। ॻाल्हियुनि दौरान एक कमेटी तजवीज़ कई वई है त चीफ स्पीकर के बाख्तियार बणायो वञे ऐं ऐवान में अणवणंदड़ सूरत हाल के कंट्रोल करे सघिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो है अपोजिशन के अपील कई अथऊं त डिप्टी स्पीकर खिलाफ़ बेइतमादी रिथ वापस वरिती वञे। उम्मीद अपोजिशन रिथ वापस वठंदी। ज़रिए जो चवणु है तो अपोजिशन बेइतमादी रिथ की वापसी लाइ मंज़ूर थियल तकरारी बिल्स वापस वठण जो शर्त रखी छॾियो। कौमी असम्बली के 7 मेंबर्स मथा ऐवान में दाख़िला ते लगायल पाबंदी खत्म। ज़रिए जो चवणु है तो बजट इजलास बेहतर नमूने हलाइण लाइ हुकूमत और अपोजिशन मेंबर्स मथा पाबंदी खत्म कई वई। असम्बली सेक्रेटरीट लाॻापियल मेंबर्स और सिक्योरिटी इदारनि के पाबंदी खत्म करण बाबति आगाह करे छॾियो। स्पीकर असद कैसर चयो है वज़ीर आज़म वज़ीरनि खिलाफ़ कार्रवाई करण खां न रोकियो हो। वीडियोज़ में को भी वज़ीर नज़र न आयो। जेके मेंबर नज़र आया उन्हनि खिलाफ़ एक्शन खयो। मूं वटि रुगो इख़लाक़ी ताक़त है कि मेंबर के खणी उछले नथो सघां। मुंहिंजी ज़िम्मेवारी है तो ऐवान में अपोजिशन ऐं हुकूमत के ॻाल्हाइण जो एक जहिड़ो मौक़ो ॾियां। अपोजिशन बेइतमादी रिथ आणण वारो हक़ भली इस्तेमाल करे पर ऐवान में पार्लियामानी रवायतुनि जो ख्याल रखियो वञे। मुंहिंजी इस्तीफ़ा अपोजिशन की ख्वाहिश है। असम्बली मूंखे हलाइण लाइ मैंडेट ॾिनो है। मैंडेट मौजूदु कमु कंदो रहंदुसि। चूंड अमल में धांधली रोकण ऐं शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण जो वाहिद हल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो इस्तेमाल है। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं चूंड सुधारनि ऐं EVM बाबति इजलास दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म के EVM के इस्तेमाल बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो है तो हुकूमत चूंड अमल में शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण लाइ पुरज़म है। समुंड पार पाकिस्तानी मुल्क जो असासो आहिनि। खेनि चूंड अमल में लाज़मी शामिल कयो वेंदो। हुकूमत बजट जूं हक़ीक़तूं लिकाइण लाइ अपोजिशन जो आवाज़ दबाए रही है। इमरान खान गार गंद ऐं बदतमीज़ी कराए बची नथो सघे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो है तो इमरान खान की बजट में 700 अरब रुपयनि जा टैक्स लगाया विया। डेयरी सनत ते भी 17% वधीक टैक्स लगाया विया। महांगाई तब्दीली जो असल चेहरो है। तेल ऐं बिजली जे अघनि में वाध महांगाई जो ॿियो सुनामी आणींदी। मुल्क में हर 3 मां हिकु ॿार ग़िज़ाई खोट जो शिकार है। लाहौर के मदरसे में खुताबी से बदपेरी की वीडियो सामूं अचण बाद मुफ्ती अज़ीज़ुर रहमान और संदस पुटनि खिलाफ़ केस दाख़िल। खुताबी साबिर शाह की फरियाद ते केस दाख़िल किया वियो। वीडियो सामूं अचण बाद मुफ्ती अज़ीज़ुर रहमान के मदरसे में निकाली ॾिनी वई हुई। JUI बि संदस रुकनियत मुअत्तल करे छॾी। फरियादी शागिर्द इल्ज़ाम हयो हो तो मुफ्ती अज़ीज़ के ज़्यादती जो निशानो बणायो। वीडियो सामूं अचण बाद संदस पुट मौतमार धमकियूं ॾेई रहा आहिनि। मुफ्ती अज़ीज़ चयो है तो वाक़ियो 3 साल पुरानो है। केस नशे वाली शइ पीआरी वई हुई। होश ऐं हवास ने अहिड़ो कुझु नाहे कयो।
मुफ्ती अज़ीज़ चयो त वीडियो में वाज़े नज़र अचे थो त नौजवान ते का बि ज़ोर ज़बरदस्ती नाहे थी ऐं हू पाण वीडियो भरे रहियो आहे। नौजवान ते ज़बरदस्ती थिए हा त हू मज़ाहिमत या दाहूं करे हा। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास नेशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी खे वधीक असराइतो बणाइण लाइ कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। क़दरनामे मूजिबि नाणे तवानाई ऐं क़ानून जे वफ़ाक़ी वज़ीरनि जे बदल कमेटी जोड़ी वेंदी। हतमी मुसविदो सूमर ते इजलास में पेश कयो वेंदो। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सूलो चइनि सूबनि जा वॾा वज़ीर ऐं वफ़ाक़ी वज़ीर शरीक थिया। पाणी बिजली गैस ऐं ॿियनि मामलनि ते वीचारियो वियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध अंदरि पाणी खोट ऐं बिजली जी लोड शेडिंग जा मामला उथारिया। ये भाई आपके लिए अनोखा मिसाल है कि एक वाक़या हुआ है और 30 एफआईआर दाखिल हुई हैं। सनान कुरैशी समेत तकरीबन 200 वर्कर हैं जो हमारे गिरफ्तार हैं। कहते हैं कि गिरफ्तार वर्कर्स को आज़ाद किया जाए और ये झूठे केसेस खत्म किए जाएं। होना तो ये चाहिए था कि उन पुलिस वालों के खिलाफ एफआईआर काटनी चाहिए थी जिन्होंने इन वर्कर्स पे तशद्दुद किया। उनके खिलाफ कोई कदम नहीं हुआ। ये लगाया गया कि पाकिस्तान के खिलाफ कोई नारे लगाए गए, ऐसी कोई बात नहीं। हम रियासत के खिलाफ नहीं हैं। सिंध हुकूमत जानबूझकर एमक्यूएम की मदद से सिंधी और उर्दू स्पीकिंग जो हैं उनमें झगड़ा कराना चाहती हैं। हम जानबूझकर इस चीज़ को बचाना चाहते हैं, क्योंकि 15 तारीख को अगर कहा गया तो हम भी चेत गए, इसलिए कि कोई टकराव न हो, कुछ भी न हो। वोट ॾियण मैंडेट कोन्हे त तव्हां ज़मीन जी नीलामी करियो, ईअं तबाही कयो जीअं बैरिया टाउन सां गॾिजी तव्हां तबाही करे रहिया। पीपल्स पार्टी एमक्यूएम सां गॾिजी सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे वेढ़ाइणु चाहे थी। असां झेड़ो नथा चाहियूं, तंहिं करे मुतहदा जे ऐलान बाद 15 जून ते एहतजाज जो ऐलान वापसि वरितो त जीअं गड़बड़ न थिए। पीपल्स पार्टी सरकार अञा ताईं गड़बड़ करण जी साज़िश में रुधल आहे। सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं कराची जी अदालत ॿाहिरां ॻाल्हियूं। एसयूपी सरबराह जलाल महमूद शाह चयो त बैरियर टाउन अॻियां धरणे दौरान रियासत मुखालिफ़ के बि नारा न हया विया। असां रियासत जे ख़िलाफ़ न आहियूं, पर सिंध जूं ज़मीनूं फॿाइण न ॾींदासीं। अवाम पीपल्स पार्टी खे इन करे वोट नाहे ॾिनो त मलिक रियाज़ सां गॾिजी ज़मीनूं तीनबाल करे। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी चयो त कॉम्प्रेस कारकुन कहिड़ा रॉकेट लॉन्चर ऐं तोपूं खणी घुमी रहिया आहिनि जो कार्रवायूं कयूं वञनि थियूं। रॉकेट लॉन्चर त धाड़ेलनि वटि आहिनि, उते त केर बि वञण लाइ तयारु न आहे। बैरिया टाउन नामंज़ूर सॼी सिंध जो नारो बणिजी वियो आहे। सनान कुरैशी सूदो गिरफ़्तार समेत कारकुननि खे जल्द आज़ादु करण जो मुतालबो। सिंध एक्शन कमेटी की क़यादत सूदो कॉम्प्रेस ऐं कारकुननि जी बैरिया टाउन वाक़े बाबति मुख़्तलिफ़ केसिस ने 26 जून ताईं ज़मानत मंज़ूर। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदारनि खे 25-25 हज़ार रुपयनि जा ज़मानती मुचलका जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। एसटीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी ज़मानत 21 ऐं एसयूपी सरबराह जलाल महमूद शाह जी ज़मानत 19 केसिस में मंज़ूर कई वई। अदालत में कॉम्प्रेस क़यादत जी पेशी जे मौक़े ते वॾे अंग में कारकुन बि पहुता। ॿुधणी दौरान अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। वॾे अंग में पुलिस एहलकार मुक़ररु किया विया। सिंध हाई कोर्ट बैरिया टाउन वाक़े जी अदालती जांच लाइ दरख़्वास्त ते फौरी ॿुधणी लाइ अपील रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट कराची में ग्रीन बेल्ट मां हद दख़लियूं फौरी हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। केएमसी खे ग्रीन बेल्ट असल हालत में बहाल करण जो हुकुम। ग्रीन बेल्ट ते क़ाइमु कयल इलेक्ट्रिक जी ऑफिस गैर क़ानूनी करार ॾींदे 2 महीननि अंदरि ख़तमु करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुम में चयो आहे त ग्रीन बेल्ट खे कमर्शियल सरगर्मियुनि लाइ इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾींदासीं। के इलेक्ट्रिक जी ग्रिड स्टेशन खे बि 2 महीननि अंदरि हटायो वञे। सुप्रीम कोर्ट में ग्रेड 16 खां मथे कॉन्ट्रैक्टी ऑफिसर्स के कमीशन केस पास करण बिना पको करण खिलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त कमीशन पास करण बिना ऑफिसर्स खे कीअं पको करे सघिजे थो। ईअं त सुभाणे कंहिंखे बि ऑफिसर बणायो वेंदो। इहो पब्लिक सर्विस कमीशन पास कंदड़ ऑफिसर सां इम्तियाज़ी सलूक हूंदो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ दाख़िल अपील ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। धुरियुनि खे नोटिस जारी। फंक्शनल लीग जे जनरल सेक्रेटरी सरदार रहीम जो भाउ ऐं पीटीआई अॻवान सरदार अज़ीज़ पीपल्स पार्टी में शामिल।
सरदार अजीज़ तरफ़ां कराची में सूबाई वज़ीर सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान। सरदार अजीज़ क्यामाड़ी जे क़ौमी तख़्त ते पीपल्स पार्टी उम्मीदवार कादिर पटेल ख़िलाफ़ PTI जी टिकट ते आम चूंड विढ़ियो हो। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध हुकूमत जी कारकर्दगी वफ़ाक़ ऐं ॿियनि सूबनि जी भेट में बहितर आहे। कराची में बि तरक़ियाती कम कया पिया वञनि। जजिस जो एहतराम करियूं था। असां ॿुधाईंदासीं त हुकूमत किथे किथे कमु कयो आहे। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नासिर शाह चयो त असां सिंध कार्ड जी ॻाल्हि नथा करियूं, पर कटौतियूं बंदि कयूं वञनि। पाणी फंड्स ऐं बजट में कटौतियूं कयूं वयूं। PTI वन टाइम पार्टी आहे, उहा माण्हुनि खे मामूं बणाए इक़्तिदार में आई। हाणे माण्हू PTI सां कावड़जी पिया आहिनि। मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िलज़िलो। पिशावर, बालाकोट, सवात, मानसेरा, मुज़फ़राबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। वेक्टर स्केल ते ज़िलज़िले जो ज़ोर 4.4 ऐं ऊंधाई 20 किलोमीटर रिकॉर्ड। चक भरिसां मच्छी जे फार्म तां 2 चौकीदार मुबैना तौर अगवा। मुसाफ़िर ॻोठ भरिसां धाड़ेल चौकीदार जावेद मीरानी ऐं मजीद महर खे अगवा करे पिया। वारसनि जो चवणु आहे त चौकीदार राति जो बरसाति दौरान मच्छी जे फार्म ते चौकीदारी करे रहिया हुआ, जितां हथियारबंद खे अगवा करे वरितो। धाड़ेलनि मुग़विन जी मोबाइल तां मैसेज कयो आहे त पुलिस संदन गिरफ़्तार साथी आज़ादु कंदी त मुग़विन खे बि छॾियो वेंदो। वारसनि तरफ़ां आला अख़्तियारनि खां नोटिस वठी मुग़विन खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालिबो। आज़ाद सियासतदान हुजण बावजूद सदाईं पीपल्स पार्टी जी मदद कई। पुलिस के धाड़ेलन सूदो 100 खां वधीक ॾोहारी गिरफ़्तार कराए ॾिना। धाड़ेलन जी पुठभराई जे इल्ज़ाम में गिरफ़्तार तेगू ख़ान तेगानी जूं शिकारपुर जी अदालत में पेशी दौरान ॻाल्हियूं। तेगू ख़ान तेगानी चयो त कच्चे में फ़ौज ज़रिए धाड़ेलन ख़िलाफ़ ऑपरेशन करे सघिजे थो। इन वक़्तु कराची में धाड़ेलन ख़िलाफ़ को बि ऑपरेशन न पियो थिए। ऑपरेशन रुॻो सियासतदान ख़िलाफ़ थी रहियो आहे। मूं सां गॾु अवाम जी अक्सरियत ऐं मुहबती सी रवायती सियासतदान वाइड़ा थी विया आहिनि। कश्मीर ऐं कंदकोट जा सियासतदान मूंखे सियासी मैदान तां हटाइण चाहिनि था। ASP फाज़िल शाह सरकारी धुर बणिजी वियो आहे। पुलिस अञा जांच मुकमल नाहे कई। केस जो चालान पेश नाहे थी सघियो। अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। सकाफ़त खाते जे वज़ीर सरदार शाह खे मुहाणनि बाबति ॾिनल बयान ॻिची में पइजी वियो। सूबाई वज़ीर ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ हिकु ॿियो शहरी अदालत पहुची वियो। नशर फिरोज़ जी अदालत में सरदार शाह ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ हिकु ॿी दरख़्वास्त दाख़िल। अदालत सूबाई वज़ीर सूदो लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। DSP कंप्लेन खे दरख़्वास्त ॼाणायल जवाबदारनि जा बयान रिकॉर्ड करण जो हुकुम। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो पियो त सरदार शाह मुहाणनि ख़िलाफ़ गैर मुनासिब ॿोली इस्तेमाल करे संदन इज़्ज़त नफ़्स खे छीयो रसायो आहे। सरदार शाह जे बयान वारी वीडियो बि अदालत में पेश। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति दौरान हादसनि ऐं वाक़िअनि में पीउ पुटु सूदो 3 ॼणा हयाती विञाए वेठा। रतोदेरो भरिसां ॻोठ मेहर बुरड़ो में बरसाति दौरान घर जी छित किरण सबबि ॻोठाणो रोशन बुरड़ो ऐं संदसि पुटु ज़हीर दबजी फौत। पीरगोट भरिसां बरसाति दौरान घर ड्रही पवण करे नीगर बुडो लाशारी दबजी फौत। ॿारनि समेत 11 ॼणा ज़ख़्मी। सखर जे इलाइक़े गोलीमार में बरसाति बाद घर जी भित किरण सबबि 2 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। दराज़ा शरीफ़ भरिसां बरसाति दौरान कोच ऐं ट्रॉलर में टक्कर, 5 मुसाफ़िर ज़ख़्मी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे गजगोड़ सां बरसाति। लाड़काणो, रतोदेरो, मुअंजदड़ो ऐं भरपासे में तेज़ बरसाति बाद पाणी रस्तनि ऐं घटियुनि ते बीठी वियो। ख़ैरपुर ऐं सखर ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां बरसाति बाद बिजली जो निज़ाम दरम बरम। 120 फीडर्स खे बिजली की फराहमी मुअत्तल। रानीपुर, फैज़गंज, नवाब वली मोहम्मद, शाहपुर चाकर, झोल, संजोरो, उमरकोट ऐं सामारो में बि बरसाति। खिपरो ऐं हिड़थर में गजगोड़ सां बरसाति। तरायूं बि भरिजी वियूं। सगियूं, वगण ऐं भरपासे वसकारे बाद रस्तनि तोड़े घिटनि में पाणी बीजी वियो। मौसमियात खाते तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो 19 जून ताईं जारी रहण जी अॻकथी। खैरपुर जे ॻोठ गाबर मेतलो मां 8 क्लासी शागिर्दियाणी अगवा। बी सेक्शन थाणे ते शागिर्दियाणी गुलनाज़ मेतलो जे अगवा जो केस दाख़िल। फरियादी गुलाब अकबर मेतलो दायो आहे त 2 ॾींहं अॻु जवाबदारनि घर ते हमिलो कयो ऐं हथियारनि जे ज़ोर ते संदसि धीअ खे अगवा करे विया। धीअ खे जल्द बाज़ियाब कराए वञे।
पुलिस जो चवणु आहे त कुझु गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि, जल्द खेसि बाज़ियाब करायो वेंदो। कराची जे इलाइक़े मंगोपीर में कातलाणी हमले में PTI अॻवान ईसा ख़ान जी ज़ख़्मी थियल ज़ाल इस्पताल में दमड़ी छॾियो। पुलिस मूजिबि राति देर सां ईसा ख़ान ऐं संदसि घर वारी बख़्तावर ते कातलाणो हमलो थियो हो। बख़्तावर खे मथे में गोली लॻी हुई। संदसि हंज में वेठल ॿारु महफ़ूज़ रहियो। वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो, जांच कई पई वञे। ऐं कराची जे इलाइक़े कलाकोट में नारी समेत ॿिनि खे क़त्ल करण वारे केस में पुलिस एहलकार ऐं संदसि भाउ गिरफ़्तार। SSP जांच फ़ारूक रज़ा तस्दीक़ कई आहे त एहलकार जावेद ऐं संदसि भाउ बाबर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कुझु वक़्त अॻु जवाबदार जावेद पंहिंजी ज़ात सोफिया ऐं दोस्त यासिर खे गोलियूं हणी क़त्ल कयो हो। जवाबदारनि खां पुछा ॻाछ जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन तव्हां ॾिठियूं, हिते वठूं था शॉट।